जेसिताईं मुंहिंजी नॉलेज आहे त हर BHU ते हर 4 किलोमीटरनि ते 5 किलोमीटरनि ते हिकिड़ो BHU आहे सरकारी, ऐं उते मुंहिंजे हिसाब में त हर फैसिलिटी मौजूदु आहे। कम से कम डॉक्टर मौजूदु आहे, क्वालिफाइड डॉक्टर मौजूदु आहे, ऐं मेडिसन बि मौजूदु आहे। मुंहिंजी जेतिरी नॉलेज आहे वधीक थी सघे थो हुन में ज़ाहिर आहे कमी कोताहियूं थींदियूं रहंदियूं, पर इहा शइ खे जवाज़ बणाए असां हीअ जेका गैर क़ानूनी प्रैक्टिस आहे इन जी इजाज़त असां नथा ॾेई सघूं। सिंध हेल्थ केयर कमीशन जे अमलदारनि अब्दुल मनान अबड़ो, सैयद अज़ीम शाह पंहिंजी टीम समेत इलाइक़े वासियुनि जी शिकायतुनि ते माथिल मूमल जी माड़ी जे अताई डॉक्टरनि भगवान दास, डॉक्टर तारिक काज़ी, औरंगज़ेब महर समेत ॿियनि अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं ऐं लेबॉर्ट्रियूं ओचितो छापो हणी सील करे छॾियूं। जॾहिं त अमलदारनि क्लिनिकूं ॿीहर खोलण जी सूरत में अताई डॉक्टरनि ते FIR दाख़िल करण जो पिणु चितार ॾिनो, पर सिर्फ़ु हिकु ॾींहुं बाद हेल्थ केयर कमीशन जे अमलदारनि जो खीसो गरम थियण बाद अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं ऐं लेबॉर्ट्रियूं ॿीहर खुली वयूं आहिनि। माथिल मूमल जी माड़ी जे सोशल एक्शन कमेटी जे सदर कामरेड LB बोज़दार, कामरेड हसन कालादी, कामरेड आफ्ताब कालादी, तौसीफ़ बोज़दार, कामरेड जड़िया राम, मज़ूर इतिहाद UC ॿेड़ी जे सदर कामरेड शबीर लगारी, वज़ीर सिहत सिंध, सेक्रेटरी हेल्थ सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर करप्ट हेल्थ केयर कमीशन समेत अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ हक़ीक़ी मौसर कार्रवाई करे आवाम जी सिहत सां खेॾंदड़नि जो मुहासिबो कयो वञे। घोटके जे मशहूर सितारा प्रिंटिंग प्रेस प्रोप्राइटर सईद अहमद सुमरो ऐं नौजवान समाजी सुधारक ज़हीर अब्बास सुमरो जी अमड़ तवील अरसो बीमार रहण बाद सखर जी अस्पताल में लाॾाणो करे वई। बुखारा ॿेड़ी में संदसि जनाज़े नमाज़ में घोटकी 91 रेडियो FM जे स्टेशन डायरेक्टर गज़नफ़र बुखारी, शाह ख़ालिद फरमान सुमरो, तारिक अमीर बुखारी, वॾेरो उस्मान चना, ज़ुल्फ़कार लोहर, आबिद मीराणी, अज़हर बुखारी, डॉक्टर इमदाद बुखारी, लियाकत बोज़दार, रहमान सिंधी सुमरो, काज़िम अमीर बुखारी, परियल शेख, असगर मंगी, राशिद चना, सरफराज़ अहमद, मोहम्मद अली महर, शबीर लगारी समेत ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालिक़ रखंदड़नि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई।